ड्रामा सीरियल हवेली जी अॼु पहिरीं एपिसोड KTN एंटरटेनमेंट ते रिलीज़ कई वेंदी। हिन सूमर खां स्टार्ट थी रहियो आहे ड्रामा सीरियल हवेली, जंहिंमें कास्ट आहिनि अदाकार आज़म मेंगल, असद कुरैशी ऐं काफ़ी ॿिया फीमेल अदाकार ऐं मेल अदाकार बि आहिनि। ही कहाणी आहे हिकु ख़ानदानी कहाणी आहे। चाचे ऐं भाइटे जो पॻिते इन ते झेड़ो आहे ऐं जीअं तव्हां ॾिसंदा हो त ख़ानदाननि में इहे रवाज़ पॻ जा ऐं झेड़ा ऐं जटा हूंदा आहिनि। अहिड़े हिसाब जी इन ड्रामे जी कहाणी आहे। ड्रामा सीरियल हवेली यानी इन जो नालो ई हवेली आहे त तव्हां सम्झी वञो हिकु हवेली जे हिसाब सां, हिकु बंगले जे हिसाब सां ही कहाणी आहे। अॼु सूमर खां स्टार्ट थी वेंदो ऐं तव्हांखे अॼु राति जो क़िस्त KTN एंटरटेनमेंट ते पहिरीं क़िस्त रिलीज़ कई वेंदी ऐं हिकु बहितरीनु ड्रामो आहे। कास्ट बि इन जा बहितरीनु आहिनि ऐं सुठी जेको आहे हिन में अदाकारी कई वई आहे ऐं जेको आहे ग़रीब ख़ानदान जे मथां जेको ज़ुल्म थिए थो उहो बि तव्हांखे इन ड्रामे में ॾेखारियो वेंदो ऐं हिन ड्रामे में काफ़ी इंट्रस्टिंग सीन आहिनि ऐं बहितरीनु जेको आहे हिन में डायलॉग बि ॾिना विया आहिनि ऐं डायलॉग बाज़ी बि सुठी लिखी वई आहे। डायरेक्टर ऐं जेको आहे राइटर ऐं प्रोड्यूसर सभिनी सुठो कमु कयो आहे। दोस्तो, हर अपडेट तव्हांखे उदासी TV तां मिलंदी आहे। ड्रामा रिव्यूज़, न्यूज़ अपडेट सभु कुझु तव्हांखे उदासी TV ते ई मिलंदो आहे। इन खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो। अल्लाह हाफ़िज़।